بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا لا تتخذوا بطانة من دونكم لا يألونكم خبالا ودوا ما عنتم قد بدت البغضاء من أفواههم وما تخفي صدورهم أكبر قد بينا لكم الآيات إن كنتم تعقلون صدق الله مولانا العظيم. अल्लाह तबारक व तआला इन आयत सगोरीअ में ईमान वारनि खे गैर मुस्लिमनि सां कुफारनि सां दिली दोस्ती करण खां मना फरमाई आहे। अल्लाह साईं फरमाए थो त ए ईमान वारो पंहिंजनि मुस्लमाननि खां सवाइ ॿियनि क़ौमनि खे ॻुझो दोस्त करे न मञो जो अव्हां जे ख़राबी करण में का घटिताई न कंदा आहिनि। जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मदीनतुल मुनव्वरा में हिजरत करे आया त ओस ऐं ख़िज़र ॿ वॾा क़बीला हुआ। इन्हनि ॿिन्ही इस्लाम आंदो। उन खां पोइ इन्हनि ॿिन्हिनि क़बीलनि जा यहूदियुनि सां वास्ता हुया, छो त यहूदी बि मदीनतुल मुनव्वरा में रहंदा हुआ। लेन देन जे हवाले सां उन्हनि जा वॾा तालुकात थी विया हुआ उन्हनि सां। त पोइ इस्लाम आणण खां पोइ बि यहूदियुनि सां उन्हनि जी यहूदियुनि सां दोस्ती हलंदी रही पए। पोइ अल्लाह तबारक व तआला इन आयत सगूरी खे नाज़िल फरमायो, छो त इहे तव्हांजा कॾहिं बि ख़ैर ख़्वाह न थींदा, इन्हनि खे दिली दोस्त करे न वठो। ॿियो शान नुज़ूल लिखनि था त हज़रत उबादा बिन सामित रज़ियल्लाहु तआला अन्हु अंसार मदीना मां हिकिड़ो सहाबी हुयो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कयईं, साईं मुंहिंजा यहूदियुनि सां वॾा वास्ता आहिनि, छा मां इन्हनि खे जंग में शरीक करे सघां थो? इहो वाक़ियो जंग उहद जो आहे या जंग खंदक जो? हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि खे हुकुम फरमायो त यहूदियुनि जो तोसां गॾु थियणु जंग में इहो अबस आहे, यानी बेकार आहे, छो त इहे नुक़सान ई तोखे ॾेई सघनि था। ला तुसाहिब इल्ला मुमिना, मोमिन खां सवाइ इन्हनि सां दोस्ती न रख। छो त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, छाजे करे इन्हनि सां न रखो? बितानतन चइबो आहे गहरे दोस्त खे, जेको अंदरूनी दोस्त हुजे। हूअं अरबी में बितानतन चइबो आहे कोट जे अस्तर खे, जेको अंदरो कपिड़ो हूंदो आहे कोटीअ खे या कोट खे, अस्तर खे चइबो आहे। यानी इन्हनि खे दिली दोस्त करे न वठो। छाजे करे? ला यअलूनकुम खबाला, हे तव्हां में ख़राबी करण में घटिताई न कंदा आहिनि। खबाला चइबो आहे फसाद खे, यानी हो चवंदा आहिनि त तव्हां सुखिया न रहो, तव्हां हर हाल में ॾुखिया रहो ऐं तव्हां अमुन में न रहो, तव्हां में फसाद ई फसाद हुजे। उन्हनि जी इहा चाहत हूंदी आहे। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे राज़, उन्हनि जे दिलि जे ॻाल्हि खे क़ुर में बयानु फरमायो आहे। ऐं अल्लाह साईं अॻिते फरमाए थो, वद्दू मा अनितुम, अव्हां जे दुख खे दोस्त रखियाऊं, यानी तव्हां जेको आहे सो ॾुखिया थियो त हो ॾाढा ख़ुशि थिया। क़द बदतिल बग़दाउ मिन अफ़वाहिहिम, बेशक सनन वातन मां दुश्मनी पधरी थी आहे। इन्हनि आयतुनि सगोरिन मां इमाम अबू बकर जस्सास, जेको वॾो मुफ़स्सिर क़ुर थी गुज़रियो आहे, लिखनि था त इन्हनि आयत सगोरीअ मां असांखे इहा बि ॻाल्हि सम्झ में अचे थी त मिलत इस्लामिया में कंहिं गैर मुस्लिम खे कलीदी उहिदो या वॾो उहिदो न ॾिनो वञे, छो त उहो इन में ख़राबी पैदा कंदो मिलत इस्लामी में। पर जमहूरियत में त ईअं आहे, जेको बि अचे इस्लाम जे तौर तरीक़े में कंहिं गैर मुस्लिम खे वॾे उहिदे ते फ़ाइज़ न कबो, छो त जॾहिं हू इस्लाम खे ई नथो मञे त उनखे कीअं इस्लाम जो अॻुवाण कबो। हज़रत हुज़ैफा बिनुल यमान रज़ियल्लाहु तआला अन्हु, हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जे दौर में हिकिड़े गैर मुस्लिम खे कातिब करण थे चाहियो त हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु खे जलियो त जॾहिं अल्लाह उन्हनि खे दूर कयो आहे तूं उन्हनि खे वेझो छो थो करें। हज़रत इमाम शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे किताब में लिखनि था त वसीक नाले ईसाई हो रूम जो, जेको हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जो ग़ुलाम हुयो। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु उनखे चयो, जेकॾहिं इस्लाम आणींदे त मां तोखे वॾी हिकिड़ी ज़िमेदारी ॾींदुमि। उन इनकार कयो। जॾहिं हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु खे ज़ख़्मी कयो वियो त पाण ज़ख़्मनि खां चूर थी करे बि वसीक नाले उन रूमी ग़ुलाम खे चयऊं, हाणे बि जेकॾहिं तूं इस्लाम आणे थो त मां तोखे वॾी ज़िमेदारी ॾियण लाइ तयारु आहियां। उन इनकार कयो त हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु उनखे आज़ादु करे छॾियो। इन वाक़े मां ॿ ॻाल्हियूं साबित थियनि थियूं। हिकु त ला इक्राह फिद्दीन, दीन में काई बि ज़ोर ज़बरदस्ती न आहे। ॿी ॻाल्हि इहा वाज़े थी त इस्लामी मिलत इस्लामी में कंहिं गैर मुस्लिम खे कलीदी उहिदो, वॾो उहिदो
ॾियणु न घुरिजे ऐं सही न आहे, छो त इन सां मिलत इस्लामिया खे नुक़सान पहुचण जो अंदेशो आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला इन्हनि जी ॻाल्हि खे अॻिते बयान थो फरमाए त बेशक सननि वातनि मां दुश्मनी पधरी थी आहे ऐं जेकी ज़िद सननि सीननि लिकायो आहे सो तमामु वॾो ॾुखियो आहे, सो तमामु वॾो आहे। हिननि जी जेका बि अंदर में दुश्मनी आहे उहा कॾहिं कॾहिं उन्हनि जे वातनि ते बि ईंदी आहे। अंदरां गादी जॾहिं मशरक़ी पाकिस्तान बांग्लादेश असां पाकिस्तान खां अलॻि थियो त पोइ अंदरां गादीअ चयो त असां जेको आहे सो जेका मुस्लमाननि 1000 साल हिंदुस्तान ते हुकूमत कई आहे उन्हनि जो असां बदिलो वठी छॾियो आहे। त बहर सूरत इन्हनि जी जेका अंदर जी दुश्मनी आहे कॾहिं कॾहिं उन्हनि जे वातनि ते बि ईंदी आहे। इहे कॾहिं बि इस्लाम जा सॼण नथा थी सघनि। हा, बाक़ी अख़लाक जे हवाले सां ज़िमिन जा हक़ आहिनि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जेकॾहिं कंहिं मुस्लमान ज़िमीअ ते नाहक ज़ुल्म कयो त क़यामत जे ॾिहाड़े उन ज़िमीअ जे तरफ़ खां मां अल्लाह जी आॾो उन जो झगड़ो कंदुसि। इहे हक़ बि आहिनि, पर अल्लाह तबारक व तआला इहा बि ॻाल्हि वाज़िह कई आहे इन्हनि सां दिली दोस्ती न कजो। हक़ अलॻि शइ आहे, इस्लाम जे हवाले सां अख़लाक अलॻि शइ आहिनि, उन्हनि सां खंदा पेशानीअ सां पेश थियणु अलॻि शइ आहे। बाक़ी उन्हनि खे दिली दोस्त न कबो, इहो अल्लाह तबारक व तआला जो हुकुम आहे। ऐं अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त बेशक असां अव्हां लाइ निशानियूं बयानु कयूं आहिनि जेकॾहिं सम्झंदा आहियो। अल्लाह साईं फरमाए थो इहे अव्हां खे असां निशानियूं ॿुधाए छॾियूं आहिनि, जेकॾहिं इन ते अमल न कंदव त वॾो नुक़सान खणंदव। दुआ आहे अल्लाह साईं तव्हां असांखे क़ुरान ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।